بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله اللهم صل وسلم وبارك وأنعم على حبيبنا محمد اللهم ارزقنا الإخلاص في القول والعمل آداب النبوية अॼु 13 नंबर इंशाअल्लाह ऐं इन में इंशाअल्लाह थोरो कोशिशि कंदासीं त जल्दी कयूं त इन में इहो आहे अदब नबी 13 नंबर में जेके माण्हू वॉशरूम में घणो वञनि था ऐं वेही था रहनि उन में असुल जेको आहे न माण्हू के शैतानी हरकत जे करे वञी वॉशरूम में घणो वेहनि था ऐं शैतान जी जॻह आहे तव्हांखे ख़बर आहे त जेको वॉशरूम आहे त शैतान जा घर आहिनि सभु शैतान जेके ख़बीस हूंदा आहिनि उहे वॉशरूम में रहंदा आहिनि ऐं शैतान चवंदो त इंसानु उते वेहे त उते सवलो थिए पोइ विसवसो शुरू कंदुसि पोइ आहिस्ते आहिस्ते उनखे पंहिंजे जान में हरकत शुरू कंदो पंहिंजी जान में हरकत शुरू कंदो ऐं उते हर ख़बीस शयूं उते हुनखे यादि करे ॼाणाईंदो तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे इन शइ खां झलियो आहे त माण्हू वॉशरूम में वञे वॉशरूम शइ ज़रूरी आहे हर इंसान जे लाइ सो जेको बि वञे त तकिड़ो वञी पंहिंजी हाजत पूरी करे निकिरे तकिड़ो वञी पंहिंजी हाजत पूरी करे ऐं इन में न वेहे इन में काफ़ी हदीसूं अचनि थियूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी हदीस में चयो इन हादिहिल हुशूश मुहतदरा नबी करीम फरमाए थो इहे वॉशरूम जेके आहिनि इहे मुहतदरा यानी जिननि जा घर आहिनि शैताननि जा घर आहिनि इदा अता अहदुकुम الخلاء فليقل أعوذ بالله من الخبث والخبائث जे अचे थो केरु त इहा दुआ पढ़े अऊज़ बिल्लाह मिनल ख़ुब्थ वल ख़बाइथ अलाह साईं जेके ख़बीस शैतान आहिनि ऐं जा शैतानियूं आहिनि उनसा आहिनि जेके उहे अलाह साईं उन्हनि खे अंधो करे छॾींदो इहो हदीस हिकिड़ी आहे ऐं छो जो असांखे नबी करीम झलियो आहे छा जे लाइ छो जो उते शैतान वेहनि था ॿी बि हदीस आहे उहा बि सही आहे त उहा उन में आहे त अन जाबिर रज़ियल्लाहु अन्हु क़ाल क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आख़िर जेको अल्लाह ऐं रसूल खे मञे थो ऐं आख़िरत खे मञे थो फला युदखिल हलीलतहुल हम्माम इहो हदीस में नबी करीम झले थो त केरु पंहिंजे घरवारी खे हलीलतो पंहिंजे घरवारी खे वॉशरूम ॾे न वठी वञे गॾु के माण्हुनि जो ईअं हूंदो आहे न उस वास्ते घरवारी खे वॉशरूम में वठी ऐं उते इहो पंहिंजो शहवत पंहिंजी पूरी करण जे लाइ वञे सो इहो नबी करीम इन खां झलियो आहे छो जो उते जिन शैतान आहिनि ऐं शैतानियूं बि आहिनि तंहिंजे करे इनखे नबी करीम असांखे झलियो आहे जे कमरे में आहे भली पंहिंजी घरवारी अथसि हलाल अथसि त उते बि दुआऊं पढ़ी पोइ भली उनखे पंहिंजो जेको कमु करिणो आहे भली करे छो जो उन दुआ पढ़ण सां उहे शैतान जेके कमरे में हूंदा उहे भॼी वेंदा न ॾिसी सघंदा का शइ फला युदखिल हलीलतहुल हम्माम वमन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आख़िर फला यदखुलुल हम्माम इल्ला बिमिज़र नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो केर बि अल्लाह ऐं रसूल खे मञे थो ऐं आख़िरत खे त जे हम्माम में वञे थो वॉशरूम ॾे त उन जी जान ते हुजे कपिड़ो बेमेज़र जीअं गोॾ ॿधबी आहे उहा हुजे सवान औरत हुजे मर्द हुजे इहा ज़रूरी आहे ऐं उन तक हदीस जी पूरी आहे वमन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आख़िर फला युजलिस अला माइदतिन युदारु अलैहा अल ख़म्र इहा हिकिड़ी हदीस आहे चई त अल्लाह रसूल जेको अल्लाह रसूल खे मञे थो त उहो न वेहे कंहिं मजलिस में माण्हू के शराब पीअंदा हूंदनि के शराब पीअनि था ऐं तूं वेठो हूंदे के माण्हू चवंदा यार तूं न पी चुप करे वेह रहो बसि वेठो हूंदे तुंहिंजो छा थो थिए सो इन में इहो असांखे नबी करीम जो झल आहे ऐं इन में इहो बि अचे थो त असांजे ॿाहिराड़ी में उते के ईअं कंदा आहिनि माण्हू उते वाड़ा हूंदा आहिनि ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि पोइ ॿ ॼणा गॾु वेंदा आहिनि राति जो या शाम जो पोइ उते बि वेठा हूंदा आहिनि ऐं पंहिंजी हाजत बि पूरी कंदा हूंदा ऐं ॻाल्हाईंदा बि कचहरी बि कंदा वेंदा सो इन में बि नबी करीम जी झल आहे त इहो न आहे ईअं करिणो यानी माण्हू वॉशरूम वञे थो कोशिशि करे त पंहिंजी ज़ुबान खे पकिड़े ऐं उलमा जो कौल आहे त जे ज़रूरी आहे यानी मिसाल कंहिंखे सॾु करे थो पाणी चालू कयो या का शइ त पोइ भली अहिड़ो ॻाल्हाए सघे थो पर जे वेठो पंहिंजो वॾो पेशाब या नंढो पेशाब करण जे लाइ त पोइ हुनखे ॻाल्हाइणो न आहे इहो झल आहे नबी करीम जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाक़ी जे मजबूरी सां का शइ उते खणी पेशाब कंदे हूंदे या नंढो पेशाब या वॾो जे मजबूर आहे उलमा चवंदा त पोइ उहो ॻाल्हाए सघंदो माल कराहा फयुकरहुल कलामु मुतलक़न बिल हम्माम जे उते ॻाल्हाए थो जेको ॻाल्हाइणु ॿोलाइणु इंसानु कोशिशि करे के माण्हू वेंदा आहिनि न बसि उन्हनि खे मज़ो ईंदो आहे वॉशरूम में वञी पोइ वेही गाना बि ॻाईंदा आहिनि
या वही बसि पंहिंजूं पुराणियूं सोचूं अॻियूं पोयूं जा हिसाब किताब सभु वाशरूम में कंदा आहिनि। इहो सभु शैतान जे तरफ़ां आहे। सो इंसानु कोशिशि करे इन्हनि शयुनि खां बचे, छो जो असांखे नबी करीम जो अदब सिखिणो आहे। अदब असांखे नबी करीम जो सेखारियो आहे, त हर शइ में सेखारियो आहे। त इहो इंसानु कोशिशि करे उते जे वञे थो त न ॻाल्हाए न ॿोलाए, पंहिंजा क़दा पंहिंजे पूरे करे पंहिंजे कमु जल्दी निकिरे। अल्लाहु आलम बिस्सवाब। सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।